जहिड़ो पुट जे लाइ आहे ओहिड़ो न्याणी जे लाइ उन ॿिन्ही जो हक़ साॻियो आहे। महिरबानी करे पंहिंजे बचनि खे पढ़ायो, उन्हनि खे दुनियावी तालीम बि ॾियो, दीनी तालीम बि ॾियो। अल्लाह साईं उन्हनि जा मुस्तक़बिल रोशन फरमाए। ऐं तव्हां सभु वधि में वधि कोशिशि करियो रिज़्क़ हलाल कमायो, हराम का पासो करो। हराम जा 4 ॾींहं अथव, उन में वक्ती मज़ो आहे, वक्ती तौर 4 पैसा अचनि था, माण्हू खे थोरो ठठ महसूस थिए थो। पर जॾहिं अल्लाह जी रस्सी छिकजे थी त उहो ठठ हलियो थो वञे, पोइ माण्हू पंहिंजे खफ़े में क़ाबू थी थो वञे। पोइ उहा दौलत कमु कोन थी अचे, उहो रुतबो कमु कोन थो अचे, उहो उहिदो कमु कोन थो अचे, इंसान खे पंहिंजे सिर सां लॻी थी वञे। त इहो दौर परे कोन्हे कंहिंजे लाइ। त कॾहिं बि ज़ुल्म न कजे, कॾहिं बि माण्हू ठठ न करे, कॾहिं बि इहा वॾाई न करे त मूं वटि हेतिरो आहे, बाबा तो वटि हेतिरो आहे त तोखां वॾा पिया आहिनि। ऐं जिन वटि हो उन्हनि खां अल्लाह साईं खसे बि छॾियो आहे। सो शुक्र अदा करियो, तकलीफ़ आहे त सब्र करियो, ऐं नेमतूं मिलियूं आहिनि त शुक्र करियो। इहो असांजो फर्ज़ आहे तव्हांखे सम्झाइण। ऐं पीरान पीर दस्तगीर जा मुरीद आहियो, सभु कादरी आहियो, कादरी तरीक़त खे मज़बूत करियो, पंहिंजे मुर्शिद जे झंडे जो एहतराम करियो, हिनखे पंहिंजे घरनि ते लॻायो। हिन झंडे खे ठलो रंग रंगीलो मज़ाक न सम्झो। हिन झंडे जी हिकिड़ी पूरी तारीफ़ अथव, उन तारीफ़ खे सुञाणींदो त हिन झंडे जो तव्हांखे अहसासु थींदो त झंडो छा झंडो आहे। ॾिसो हिन में 2 रंग आहिनि, ॻाढ़ो आहे, साओ आहे, अछो आहे, विच में ॿेड़ी ठहियल आहे। तव्हांखे ख़बर आहे, घणनि खे ख़बर आहे हिन झंडे जो छा मक़सदु आहे? अवां कंहिंखे ख़बर हुजे त मूंखे ॿुधायो, मूंखे ख़ुशी थींदी त जमायत खे ख़बर आहे। मुंहिंजो सवाल आहे सॼी कचहरी खां, कंहिंखे ख़बर आहे त हिन झंडे जो मक़सदु छा आहे? सुठी ॻाल्हि आहे, ॿुधायो जंहिंखे जेतिरी ख़बर आहे। सुठी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। अञा बि का ख़बर वांगे हुजे? ख़बर हूंदी पर शायदि मुंहिंजे साम्हूं पर ही ही कचहरी अवां जी आहे, ही मुंहिंजी अवां सां गुफ़्तगू अवां जे लाइ। ऐं कंहिंसां पियो ॻाल्हायां, पंहिंजे अवां सां पियो ॻाल्हायां। असांजा पंहिंजा आहियो, असीं अवां जा पंहिंजा आहियूं। पंहिंजे विच में अलाह साईं अहिड़ो मज़बूत रिश्तो रखियो आहे। ॾिसो पाण में रत जो रिश्तो कोन्हे, ऐं न को तव्हांजो चाचो, न को मामो, न को भाइटो, न को भाउ। हा, मुस्लमान जी हैसियत सां तव्हांजो भाउ आहे, पर रत जे रिश्ते में तव्हां सां कोन आहियो। पर थी सघे थो किथे किथे आऊं तव्हांखे तव्हांजे रत जे रिश्तनि खां बि वधीक वेझो थींदो आहे न। अल्लाह साईं जिथां जंहिंजी मोहबत पैदा करे, सो पाण खे अल्लाह साईं पिरोयो आहे रूहानियत जे रिश्ते में, ऐं उहो ॾाढो मज़बूत रिश्तो आहे। अॼुकल्ह रत जा रिश्ता ॿिए ॿिए खां पासा चवंदा आहिनि, रत सफ़ेद थी वियो, खून सफ़ेद थी वियो, हिनखे पंहिंजे जो लिहाज़ कोन्हे। पर रूहानियत में इहे कोन्हे। जेसि ताईं रूहानियत जा तव्हीं तलबगार आहियो, एसि ताईं तव्हांजो मुर्शिद जो रिश्तो मज़बूत आहे। बाक़ी हाणे लॻी वियो खोरी बनी वारनि जे चकर में, त पोइ बेड़ो ॿुॾी वियो, उनखे त हाणे छा था करे सघूं। अलाह खे बचाए उन्हनि खां। सोभा हिन झंडे जो मुख़्तसर मक़सदु तव्हांखे ॿुधायां थो। हिन में ॻाढ़ो रंग आहे, साओ रंग आहे, अछो हिन में जेको दाइरो आहे, उन खां पोइ ॿेड़ी आहे। हिन में 2 टे ॻाल्हियूं अथव। ॻाढ़ो रंग जेको आहे हुसैनी रंग, साओ रंग जेको आहे हुसैनी हसनी रंग, अछो रंग जेको आहे सो हिकिड़ो त अमुन जो आहे। उन खां पोइ असांजी जेका जमायत आहे जिलानी, उन मंझि गैर मुस्लिम माण्हू बि अथव पीरान पीर दस्तगीर जी जमायत में, त उन्हनि जो बि हिन मंझि असां हिसो रखियो आहे। ऐं ॻाढ़े जो मक़सदु इहो आहे, शुरू किथां पियो थिए झंडो? ॻाढ़े खां, ख़तमु किथे पियो थिए? साए ते। माना कुर्बानी ॾींदव त ख़ुशहाली थींदी। सम्झो पिया? खुदा बनाने अवांजो रत कोन था गुरू, पर कुर्बानी। ॻाढ़े मां मक़सदु आहे कुर्बानी। इमाम अली मुक़ाम करबला में हेॾी वॾी कुर्बानी ॾिनी, त ॾिसो अॼु दीन ख़ुशहाल आहे। ही झंडो उन जी नुमाइंदगी करे थो, उतां खां सबक़ वरितो आहे झंडे। त ॻाढ़े जो मक़सदु आहे कुर्बानी ॾियणु सिखो। कुर्बानी नफ़्स जी हूंदी आहे, कुर्बानी अना जी हूंदी आहे, कुर्बानी हिक ॿिए जे एहतराम जी हूंदी आहे। इहे कुर्बानियूं ॾियो। ज़ालिम जे ख़िलाफ़ विढ़ो, मज़लूम जो साथ ॾियो, इहा कुर्बानी आहे। के मिस्कीन जी ख़ातिर के वॾे माण्हू जा विड़ी पओ, इहा कुर्बानी हूंदी आहे। इन कुर्बानी खे इख्तियार कंदो, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशहाली सां भरे छॾींदो। हिन झंडे जो मक़सदु इहो आहे। उन खां पोइ ॿेड़ी हिन मंझि, इहा ॿेड़ी उहा आहे जेका पीरान पीर दस्तगीर जी आहे। उन खां वधीक तव्हांखे रिवायत ॿुधायां थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे त मुंहिंजा अहल बैत नूह जी किश्ती वांगुरु, जेको हिन में सवार थींदो उहो फलाह हासिल कंदो। तो तव्हांजी जेका असां सां अक़ीदत हूंदी आहे, उहा आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक सां असांजी जेका निस्बत आहे गुनाहगारनि जी, उन जे करे तव्हांजी असां सां मोहबत अक़ीदत हूंदी आहे। उन जे करे तव्हां अहल बैत जो एहतराम कंदा आहियो, उन जे करे तव्हीं एहतरामनि हेठि वेही रहंदा आहियो। जे मूंसां गॾु हिते वेठा हुजो त न को आऊं घटि थींदुसि, न को अवीं घटि थींदा। जे अवीं हेठि वेठा आहियो त घटि कोन था थियो। इहो मोहबत, इहा अक़ीदत आहे।
इहो तव्हांजो हिकिड़ो असां सां रिश्तो आहे, तव्हांजो चाह आहे, जज़्बो आहे, उन जे करे वेठा आहियो। पर असुल में तव्हां जेका निस्बत ॾियो पिया उहा आका नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक खे ॾियो पिया ऐं उन जो अजर तव्हांखे हिन जहान में मिलंदो ऐं आख़िरत में मिलंदो। छोजो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां असहाबन सगोरन ख़िदमत में पेश था, फरमायूं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां दीन जी हेॾी ख़िदमत कई आहे, हेॾो असांखे तव्हां मुनव्वर कयो आहे दीन सां, असीं तव्हांखे छा पेश करियूं, कहिड़ो असीं तव्हांखे उजूरो पेश करियूं? त अल्लाह जे हबीब त वही बिना ॻाल्हायो ई कॾहिं कोन्हे। त अल्लाह जे हबीब खे वही आई त हिननि खे फरमायो ऐं मुंहिंजा हबीब हिननि खे फरमायो त आऊं तव्हां खां कुझु कोन थो घुरां, हिन दीन जे तबलीग ते, हिन दीन जे मामले ते, दीन जे जेको मूं तव्हांखे तालीम ॾिनी आहे तव्हां खां कुझु कोन थो घुरां, अगरि घुरां थो त हिकिड़ी शइ घुरां थो। असहाबन फरमायो या रसूलल्लाह उहा कहिड़ी शइ? पाण फरमायो त मुंहिंजे करीबन सां मोहबत रखो। तॾहिं वरी सवाल कयो या रसूलल्लाह तव्हांजा करीब केरु? त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अली, फातिमा, हसन, हुसैन, ही मुंहिंजा करीब आहिनि, ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। हाणे उन लड़ी मंझा जेको